दोस्तों झूलेलाल। अॼु असीं उन अज़ीम शख़्सियत जो ज़िक्र करियूं था जेको सिंध जो आशिक़ साईं जीएम सईद जो पोइलॻ ऐं सिंध जी आज़ादी जा ख़्वाब ॾिसंदड़ ऐं उन ख़्वाबनि जी तकमील लाइ सॼी ज़िंदगी जदोजहद में गुज़ारींदड़ हुन बेबहा अनमोल शख़्स जंहिंजो नालो साईं अब्दुल वाहिद आरीसर आहे। हीअ अज़ीम शख़्स 11 अक्टूबर 1949 में थर जे हिकु नंढड़े ॻोठु उन्नाड़ाबाद में हिकु ग़रीब हारी जे घर में पैदा थियो। शुरूआती तइलीम उमरकोट जे भर में हिकु नंढे ॻोठु साबी में पिराई। जीअं त हिन जा माइट हिन जे तइलीम जो ख़र्च न पे भरे सघिया सो हिन खे हिकु मदरसे भींडे शरीफ़ में दाख़िल करायो, जितां हिन आलम जी तालीम पिराई ऐं हिकु मस्जिद में ख़तीब मुक़ररु थियो। जीअं त हिन जी सोच शुरू खां तरक़ी पसंद ऐं इनक़लाबी हुई ऐं मुताले जो तमामु घणो शौक़ीन हो। इन मुताले हिन खे साईं जीएम सईद जे नज़दीक आंदो ऐं पोइ हिन जो लाड़ो क़ौमपरस्त सियासत ॾे थियो ऐं सॼी ज़िंदगी पोइ इन जदोजहद में हिन गुज़ारे छॾी। हीउ अदम तशद्दुद जो हामी हो। हिन जूं पसंदीदा शख़्सियतूं गांधी, अब्दुल कलाम आज़ाद, साईं जीएम सईद ऐं उबैदुल्ला सिंधी जेके हिन जा सियासी उस्ताद बि हुआ। हिन सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ मस्जिद जे मंबर तां बि आवाज़ु उथारियो। हिन हुतां खां पैगाम रिसालो कढियो जेको सिंधियुनि माण्हुनि लाइ ते ॾाढ ख़िलाफ़ हिकु भरपूर आवाज़ु हो। हिन फ़िक्र सैयद खे यूनिवर्सिटियुनि ऐं तइलीमी इदारनि में कढी झर झंग ॻोठु ॻोठु वाण वाण वस्ती वस्ती सिंध जी कुंड कुड़छ में पहुचायो। तंहिं लाइ हिन पहिरें पंध बसनि ते बैलगाॾियुनि ते ऐं उठनि ते बि सफ़र कयो। सियासी पोहरे खां सवाइ हिन कई किताब लिखिया जेके अंदाज़नि 30 खां मथे ऐं कालम बि लिखिया ऐं तक़रीरनि वसीले हिन सिंध जी आज़ादी जो पैगाम हर वस्ती वाहण में पहुचायो। हिन सियासी सिविलियन तोड़े मार्शल ख़िलाफ़ बि अमली जदोजहद कई। तंहिंमें हिन तशद्दुद, टार्चर, जेलूं ऐं कोड़ा पिण खाधा ऐं ज़िंदगी जो ॻच अरसो जेलनि में रहियो। हिन खे का बि लोभ, लालच ऐं टार्चर सेल बि पंहिंजे मक़सद तां न हटाए सघिया ऐं सॼी ज़िंदगी साबित क़दम रहियो। साईं जे लाॾाणे खां पोइ हुन पंहिंजी पार्टी अलॻि ठाही ऐं आख़िर ताईं हुन
पार्टी जो ताहयात चेयरमैन रहियो। हू कंहिं बि गुरोही तफ़रीक़ खां सवाइ सियासी कारकुननि जी मदद कंदो ऐं परघोर लेंदो हो। हिन जे विछोड़े क़ौमी तहरीक खे नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सानु पहुचायो आहे। उहो खाल कारकुननि ते जवाबदारी थिए थी त भरीनि ऐं वॾी जवाबदारी सां भरीनि। आख़िर में ऐं छा चवां, साईं जे अहिड़ी अज़ीम शख़्सियत खे चवण लाइ मुंहिंजा लफ़्ज़ नंढा थी वञनि, पर आउं एतिरो चवंदुसि त सदियुनि में अहिड़ा माण्हू पैदा थियनि था जेके पंहिंजे ईमान ते क़ाइमु रहनि। हीअ अज़ीम शख़्सियत पंहिंजे ॻोठ उन्नाड़ाबाद में धरती माता जी हंज में आरामी आहे। अहिड़े शख़्स लाइ आउं इहो ई चवंदुसि त अहिड़ा किथे चङो मोकिलाणी कोन्हे। वरी मिलंदासीं, तेसिताईं अला भाई।